पाण साईं फरमायो नूर वारो आयो कृष्ण मनायो खुशियां मनारा लगायो सरकार जी आमद मरहबा आका जी आमद मरहबा दाता जी आमद मरहबा दिलबर जी आमद मरहबा सोहणे जी आमद मरहबा। दादू में मरकजी जमायत अहले सुन्नत जिला दादू पारां सालियानो इस्तकबाल रबीउल अव्वल ऐं उर्स मुजद्दिदीन कॉन्फ्रेंस नूरानी मस्जिद न्यू चौक दादू में वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि आलमनि ऐं मशाइखनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस खे अलामा उबैदुल्लाह डायरी, साहिबजादा मोहम्मद ज़ुबैर हज़ारवी, अलामा मोहम्मद इब्राहिम सियाल गफ़ारी, सैयद खुर्शीद अहमद शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते नात ख़वाननि ऐं ॿियनि तेज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह महफ़िल में हाज़िर नसीब थी अल्लाह करम सां ऐं महफ़िल अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी इख्तिताम ते बि माशाअल्लाह ज़बरदस्त तरीक़े सां महफ़िल में मज़ो बि आयो, सुकून आयो अल्लाह जे करम सां ऐं ज़बरदस्त तरीक़े सां महफ़िल में हाज़िर नसीब थी अल्हम्दुलिल्लाह सॼी ऐं तमामु बहितरीन साईं जो प्रोग्राम सजायो वियो आहे। अल्लाह पाक खां दुआ रब करीम साईं खे वधीक इनकम में बरकतूं रहमतूं अता फरमाए, वधीक हिम्मत ऐं जज़्बो अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रबीउल शवर जे इस्तक़बाल जे लाइ प्रोग्राम अॼु महफ़िल सजाई वई आहे ऐं इंशाअल्लाह अॼु खां वठी जेको आहे सो रबीउल अव्वल जा प्रोग्राम दादू शहर जे अंदरि ज़ोर शोर सां जारी थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि में माण्हुनि पंहिंजे घरनि खे, दुकाननि खे, मकाननि खे, या जेके बिल्डिंगूं इमारतूं आहिनि उन्हनि खे रबीउल अव्वल शरीफ़ जे झंडनि ऐं चिरागान कई पई वञे। दादू वारनि जे इन शौक़ ऐं जोश खे वधीक वधाए ऐं अल्लाह करीम खां दुआ आहे सभिनि खे इन महफ़िल में जेके बि शरीक थिया आहिनि सभिनी खे दुनिया आख़िरत में इज़त कामयाबी अता फरमाए। तमामु बहितरीन महफ़िल थी माशाअल्लाह। सर ही प्रोग्राम ख़त्म नबूत जे सिलसिले में प्रोग्राम थियो आहे ऐं तमामु बहितरीन माशाअल्लाह साईं खुर्शीद शाह साहब हिन खे तरतीब ॾिनो ऐं उलमा कराम माशाअल्लाह काफ़ी पाकिस्तान खां हिते शरीक थिया ऐं असांजा सना ख़ान मुस्तफ़ा सेवन शरीफ़ खां ऐं ॿिए हंधा में आया। इंशाअल्लाह असां पंहिंजी हाज़िरी ॾिनीसीं, तमामु घणो रूहानी सुकून मिलियो ऐं हीउ प्रोग्राम रूहानी हूंदा आहिनि जेके इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत कंदी रहंदी आहे, अॻिते बि कंदी रहंदी इंशाअल्लाह ताला। कॉन्फ्रेंस में पीर अलीमुन जान नक्शबंदी, पीर मुफ्ती अब्दुर्रहमान मलकानी, मुफ्ती मुख्तियार कासमी, मुफ्ती गुलाम नबी खोसो, मौलवी मोहम्मद अजीम महेसर, मौलाना सगीर अहमद तारी, सहाफ़ी लियाकत अली मलक ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं सिंध जे मशहूर नात ख़वाननि सैयद शेन शाह, हाफ़िज़ आबिद हुसैन अतारी ऐं ॿियनि नात ख़वाननि बारगाह रिसालत अलैहि वसल्लम में नज़राना अक़ीदत पेश करे महफ़िल में मौजूद हाज़िरीन खे झुमाए छॾियो। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, तेज़ न्यूज़ दादू। मदनी प्यारा पाण साईं फरमायो नूर वारो आयो कृष्ण मनायो खुशियां मनारा लगायो सरकार जी आमद मरहबा आका जी आमद मरहबा दाता जी आमद मरहबा दिलबर जी आमद मरहबा सोहणे जी आमद मरहबा।